जी नाज़रीन, कश्मीर में आवां सां ऐं ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कश्मीर में 1 महीनो अॻु राति जो देर सां होटल में हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा थियल नौजवान सागर कुमार बाज़ियाब थी वियो आहे। जॾहिं त पुलिस पारां ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले में हिंदू नौजवान खे बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। उन इलाइक़े जे ज़रियनि खां मालूम थियो आहे त मुगवी जी बाज़ियाबी 50 लख भुंग एवज़ थी आहे। मुगवी सागर कुमार जे बाज़ियाबी जी ख़बर पवण ते घर जे ॿाहिरां माण्हुनि ऐं शहरनि जो हुजूम गॾु थी वियो आहे, जॾहिं त मुगवी जे घर में ख़ुशी वारो माहौल आहे। जी नाज़रीन, आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर में 1 महीनो अॻु राति जो देर सां होटल में हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा थियल नौजवान सागर कुमार बाज़ियाब थी वियो आहे। जॾहिं त पुलिस पारां ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले में हिंदू नौजवान खे बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। उन इलाइक़े जे ज़रियनि खां मालूम थियो आहे त मुगवी जी बाज़ियाबी 50 लख भुंग एवज़ थी आहे। मुगवी सागर कुमार जी बाज़ियाबी जी ख़बर पवण ते घर जे ॿाहिरां इलाइक़े जे माण्हुनि ऐं शहरनि जो हुजूम गॾु थी वियो आहे, जॾहिं त मुगवी जे घर में ख़ुशी वारो माहौल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जडीन वेब न्यूज़ कश्मीर।